अल्लाह वाला अरे वीडियो सिंधी में चवण तो फेमस इन शौक है जानी तो मुझो अकाउंट दे जा। अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। अजो के व्लॉग में असी निकता है शहर में बाबा तमाम खूबसूरत बेहतरीन मौसम लगी पई है। बरसात में हल्की हल्की पए पई वीआईपी तरीके से मूंसां गॾु यार अयो स्टार्टिंग में जेकी व्लॉगिंग असां स्टार्ट कई उनमें 2 यार असां सां गॾु हूंदा हुआ, तमाम बेहतरीन फनी हूंदा हुआ। तव्हां सभु बाक़ाइदे उनजा क्लिप्स तमाम घणा पसंद कंदा हुआ, उहे साम्हूं अचनि पिया। तव्हांखे दीदार थो करायां उन्हनि जो। पढ़ाकू पुट आहिनि, पढ़ी लिखी करे हाणे यूनिवर्सिटी मां अचनि पिया माशाल्लाह। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, असां सां गॾु व्लॉग्स ठाहींदा हुआ, तमामु सुठो आहे। वांदा वांदा हुआसीं, घुमंदा फिरंदासीं, ठीकु आहे। पर हींअर पढ़ाई सां लॻी विया आहिनि त असांजी माना दिली ख़ुशी आहे असां उन्हनि खे कामयाबु करे। असांजा दोस्त अमानत अली खां वालेकुम अस्सलाम जानी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत सही? हलो हलो भाई ख़ैर आहे, तबियत सही आहे? मोकलूं मिली वियूं? 10 मुहर्रम ताईं आहे जी। हलो सही है, ॿियो सभु ख़ैर भले? बुक्स वगैरह सामान बुक्स कोन, कपड़ा पहला मेरा भी हो जा बरसात बंद था करे अहिड़ो हलो ठीकु आहे। वरी सुभाणे मिलंदासीं, सुभाणे असांजो शहर ऐं हीउ हिकिड़ो सिंध जो इलाइक़ो आहे। असीं डिस्ट्रिक्ट सुजावल मीरपुर बठोर में रहूं था ऐं मूंसां गॾु आहे कासिम। असीं पहुची चुका आहियूं शहर खां थोरो घणो ॿाहिरि। हिते राति किरी आहे न? हाँ हिते राति किरी, असीं हैदराबाद में आयासीं बि नोडी महिल ते किरी। अल्लाह सही आहे भला। तमाम बेहतरीन ज़मीन लगी पई है। This is very beautiful. अॻियां oh my god please safe and sound around हलो ठीकु आहे। हेॾा हमारा व्यंजन में पानी में मज़ो वठनि, छो त बरसाति अञा घटि पई आहे, बूंद बूंद आहे, इन करे उनखे मज़ो कोन पियो पानी में वञणा आहिनि, इंजॉय करणा आहिनि, ठीकु आहे न? केरु केरु आहिनि ॾिसो त सही। हलो भला वॾो कमु आहे। अञा माण्हू घटि आहिनि। अब्बास अली वेंजे वियो अभी अची विया बाबा। ओके कर मोहरम लगी पई नचना उतरे पे नचना सिंधी ज़मीनूं देखा ज़मीनूं असां यूं सिंध जूं तमाम खूबसूरत मौसम तमाम बेहतरीन नज़ारो तमाम सुठो गार्डन हो रहा है। असीं दरअसल वेठा हुआसीं घर, लाइट त तक़रीबन 10 ॾींहं शायदि थिया आहिनि। असांजे शहर में त ठुप कोन्हे, ट्रांसफार्मर सड़ी विया आहिनि, इंतज़ामिया बिल्कुलु ख़ामोश बढ़ियल आहे, को बि एक्शन किथे बि कोन खजो आहे। हा कल्ह रेंजर्स आई हुई हेॾा होॾा, उहो छा थो थी सघे, ट्रांसफार्मर बराबरि कोन लॻाइनि। मोहरम अची चुको आहे, आज़ादार निकिरंदा रोडनि ते ही हू, पर कुझु बि कोन्हे। बरसाति पई आहे, इवन उते बि गपूं घारा शहर में तमामु घणा रीत असीं पको वठी वञूं तॾहिं वहाँ क्लियर नज़र अचे थो। बहरहाल बाबा इंतज़ामिया ख़ामोश लॻी पई आहे, असीं छा था करे सघूं? असीं त हिकिड़ा सिर्फ़ु सिंपल व्लॉगर्स आहियूं जेको ॿुधाए सघूं था बाबा शहर जो जेकी सिचुएशन आहे उहा हींअर इहा लॻी पई आहे। बहरहाल जेकॾहिं चकर थियो ऐं होॾा वियासीं न तव्हांखे ॾेखारींदासीं त छा सिचुएशन आहे। पर हींअर त असीं हीअं ई पंधु निकिता आहियूं, थोरो लुत्फ़ अंदोज़ थियण जे करे, मज़ो वठण जे करे, मौसम जो मज़ो वठंदे। ऐं हमरा 2 ॼणा अचनि पिया मोटरसाइकिल ते, हीअं पिया हलाइनि, घणो करे बीहंदा अच्छी मोरी का घुमूं ऐं अच्छी मोरी सिर्फ़ु अच्छी मोरी जे बारे में हिकिड़ो ॿुधायां। ॾिसो हीअ हिकिड़ी मोरी आहे न, नालो आहे अच्छी मोरी, ठीकु आहे न? त हिकिड़े हमरा काशे ऑनलाइन घुराई ऐं उते लोकेशन में लिखी वाइट मोरी त हू नालो सिर्फ़ु अच्छी मोरी आहे। हिते अच्छी मोरी अच्छी कोन्हे आहे, सिर्फ़ु नालो इहो आहे। जीअं हिते ॾिसो सावक लॻी पई आहे ऐं रोड जीअं हूंदो आहे नॉर्मल शहर हूंदो आहे, ॻोठ हूंदो आहे, तीअं ई आहे। पर हुते हुन लोकेशन में लिखियो त वाइट मोरी। हाणे हू धणी सॼे शहर में हुनजो सामान खणे घुमे, यार इहा वाइट मोरी किथे आहे? ऐं असीं पाण परेशान यार, इहा वाइट मोरी कहिड़ी? पोइ फाइनली हिकिड़े ॼणे दोस्त ॿुधाई यार अच्छी मोरी लोकेशन न आहे। हाणे अच्छी मोरी ते हिते रुगो जंग लॻो पिया, रहे किथे तो हमरा इहा ख़बर कोन हुई। पर बहरहाल फ़ोन ते राब्तो करे हुन हमरा ताईं पहुची वियो। अच्छी मोरी जे बारे में सिर्फ़ु हिकिड़ो त शहर बठोरे जा माण्हू आसपास जा, मतिलबु असांजो शहर जेकॾहिं विच में आहे त असांजे चौधारी जेकॾहिं के शहर आहिनि, जोक शाकरीम में बि ख़बर हूंदी तक़रीबन, जोक शाकरीम दड़ो सुजावल बनू ऐं ॿियो कहिड़ो जाती इन्हनि ख़बर हूंदी त खोरवा। हा अच्छी मोरी जे बारे में उन्हनि ख़बर हूंदी, ठीकु आहे न? बहरहाल बाबा हिन पासे बि जंग आहे, पर हिन पासे थोरो वण लॻा पिया आहिनि तमामु घणा, निकिरे ॾिसण में कुझु नथो अचे। हलो वापसि हाणे बसि चकर जाम। अब असांजो चकर शुरू हूंदे ई ख़तमु थियण वारो आहे, छो त असीं हाणे वापसि पिया वञूं जिथां आया आहियूं, होॾां पिया वञूं। इन करे पंध सां तमामु घणो कयो आहे न, जाम थकी पियो। बहरहाल हलो था वापसि उन जी जाइ ते हली वही कचारी कयूं था। अञा बि थी सघे थो असांखे कुझु नवाण मिले ॾिसण जे करे, कुझु दोस्त मिलनि, कुझु माण्हू मिलनि, थी सघे थो असांखे।
हमरा बस सामो अचन बा ये व्लॉग दसन आवा मैं भी शायद वारे बैठे पर्या दो यार मता दीने व्लॉग में चीज ने करे वारे बैठे हां तमी असा दसन आयो हां वडा फैन नहीं होने अल्ले वाले हवा इन्ने को अकाउंट पे ठादो आए बठो केड़ो नालो है बठोरो टिकटॉकर से नाले अकाउंट इन्ना ठादो आए जेके दोस्त दसन आए नहीं बियो तोने नाले अकाउंट केड़ो है जो है इट्साली वारस नालो थोड़ो वेसरियो इट्साली वारस तो केड़ा वाñो ए मीटर तो रखो गाड़ी बनती है ए ने खेरा हां केड़ा वाñो चक्कर से निकता यार मना बरसात मलो तमी वठो बे ने मलो वठो जानते अच्छी मोरी नंगे बुधाय छाय ना ई वडी से यार ये सिर्फ असा ही खबर है बस बठोरे की खबर है ना मु संगे जेकी ताए पेरी गाल के सिर्फ ये बठोरे वारन की खबर है त ही वही पे गाल करे भैया ना बाबा ठीक है भाई एंजॉय करो ओके 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 अब हाणे हलो ही व्लॉग ॾिसंदा दोस्त असांजा मूंखे लॻो पियो होलीअ मां ई त ही संगति असांजा व्लॉग ॾिसंदा आहिनि वार ठाहींदा आहिनि असीं असल में हिन पासे आहियूं त ही थोरो ॿाहिरि इलाइक़ो आहे त हिते माण्हू घटि ईंदो वेंदो आहे हालांकि शहर जी एंट्री जेके माण्हू शहर में अचंदा उहो उतां खां ई अचंदा पर इहो आहे जो हींअर माण्हू घटि आहिनि मौसम जे हवाले सां ही त परियां हिकिड़ो जुनेद जानी ढोड़ंदो अचे जंप कीअं ॾियंदो अचे ॾिस हिते वियूं हिते था हिते वेही थोरी देरि कचारी करियूं ऐं ॿियो सभु ख़ैर आहे न तबियत सही आहे न तव्हां मज़े में वेंजंदा हितां जंप में वणंदा न कल्ची केरु न हाणे बीबी छा बस हाणे तूं न हाणे न न शो छा वो छा अल्लाह अकबर कबीरा सरकार से गुजारिश है हमारे बच्चों के पास होने के लिए पानी नहीं है पानी कोन होने करे वेंजा इन्हनि पानी कोन होने करे वेंजा रणा आहिनि कंहिंखे जेको ने चयो अरे बढ़िया अरे बढ़िया अरे बढ़िया अरे बढ़िया अरे बढ़िया अरे बढ़िया पानी जब भी बैक पे स्ट्रोक करनी सगत गोड़ पे ये खमणियो لو ما في السماوات ما في الأرض الذي يفهم لا आयतल कुर्सी हो पड़े वनो शुक्र لو ما شاء وسع كرسي السماوات ما لا يدوز घर हलूं व्लॉग जो शौक़ीन बा वॾो ऐं खवण खां बि जेको आहे तमामु घणो डपु थींदो आहे हाणे थोरो घणो घोड़ थिए पियो न हुन ते माना आयतल कुर्सी शुरू ढस ढस लॻी पई आहे बाक़ाइदे बहरहाल तव्हां पखियुनि जा आवाज़ ॿुधो केॾा ख़ूबसूरत ऐं केॾो सुकून लॻो पियो आहे हिते आयो होतू असांजा दोस्त आहे होतू भाई भले छाप दी बरसात में ॿाहिरि निकिरणो आहे न पेर खे छा थियो पूरो मोरम पेर खे छा थियो थी पेर खे छा थियो वारा हां ये ऑपरेशन है तो थैली वधी भैया अच्छा न थैली टेक्नोलॉजी है ना टेक्नोलॉजी है पेर ख़राब थी हलिया कारा घर वारनि खे ॿुधाईंदो कोन बाक़ी व्लॉग में ॾिसी नथा वीआईपी करे वाह हम सिर्फ पैर धोने बीमार ही कोना बाकी वेंजे तो अरे शीशे में कुछ कोन दया ना शीशे में कुछ कोन है हो तू बड़ी प्रॉपर्टी घणे घणे 12 वेंजन पिया वाह 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 हलो वापस आने कासिम हवा ओके है ना लंघण चांडियो अचे पियो असां प्यारो दोस्त आहे वकार लंघण चांडियो उन सां गॾु आहे रशियन मुझे पता है ये टकलू बोलते हैं उन सां गॾु आहे रशियन असां रशियन भाई भी चकला है बड़ा पतो वापस प्रोग्राम अच्छा है बाबा साहिब प्रोग्राम किन हां तो संग तेरे वीडियो वायरल वने ई बाबा ई मूंसां गॾु बीठो आहे मुंहिंजे व्लॉग में या टिकटॉक ते पोस्ट करियां तो बस न तो अकाउंट केड़ो आहे ॿुधा सरदार चांजो सरदार खाली सरदार चांजो वकार ने सरदार चांजो बाबा टिकटॉक ते ना आईडी सरदार चांजो 110 इनके फॉलो करियो जेके वीडियोस आहिनि हिकिड़ो मिनट इन वीडियो जेके आहिनि इन्हनि खे रिपोस्ट करियो उनखे शेयर करियो हींअर ई नचे पियो ही कार होगो पाई मोमिन आहे डांस पियो करे अस्तगफिरुल्लाह बहरहाल इनखे फेमस करियो इनखे फेमस करियो वाह ही वीडियो तुंहिंजी कहिड़ी आईडी आहे अल्हम्दुलिल्लाह हुसैनी अल्हम्दुलिल्लाह हुसैनी अल्हम्दुलिल्लाह हुसैनी या खाली हुसैनी नालो है अल्हम्दुलिल्लाह हुसैनी हूं अल्हम्दुलिल्लाह हुसैनी हूं अला टिकटॉक दे आईडियाज रशियन जी इन्हें छा करे फेमस करियो ॿियो छा करियो लाइक तुंहिंजी वीडियो के तू ये दी तू जानी हुकुम कर छा करिया तुंहिंजी वीडियो के छा करिया ॿुधाए रीपोस्ट करो हां तो फॉलो करिया तो हां रीपोस्ट करो लाइक करो सब्सक्राइब करो उसके अलावा माना सिंधी में चवण तो फेमस इन शौक है फेमस के जानी मैं जानी तो मुंहिंजो अकाउंट दे ॾियां
मुझे अकाउंट तो के जा नसीर अहमद नसीर तुम्हें व्लॉग से सुनाई है हां ये देखो ये रशियन असा गए बैठो लेने के देने पड़ गए थोरो शो ऑफ कराई पैसा पुसी आला 50 फाटी ना बाय 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 हेलो करना आप यार वंजड़ी का घर आ गया ना तनी को हां ये क्लिप्स में सब दिसना पाणे कटो पोस्ट तो करे हियर भी एडिट करे ये पोस्ट तो करे ने मुको छडिया ओके कर बस बाबा ये जेको आ वेंतो कोनो ही चुबी इकड़ी आई बस वेंजो कोने चुबी ओ बरसात में वेंजो ये की पानी की बरसात हां हां सच्ची कोने ये नंदे दिया विचिडल 12 ईयर मिलिया यार ये छा इदा निशानी है ना मना जेके पेट्रोल लोडे जिंदगी में किथे मलना दी पेट्रोल लोडणो है ना बाबा लास्ट व्लॉग में देखो वाटर पार्क वारो व्लॉग में ना पेट्रोल लोडो डांस स्टोर आई हिना व्लॉग में उनका पेट्रोल लोडारी मना ये एकड़ी निशानी हुई त भाई असा जेको आ तो भाई बाहर आई ये ना सच्ची तू नारा दे वेंते में नारो भाई ने चल बाबा मन अगर बीबी जल्दी कर वंजी गंजी पुसा छाते बाहर निकरी पवंदो अगर सागर चेबो ना सागर चवंदो त यार असा के पेजे व्लॉग में आणो यो चवंदो जेको यो फोन दे गालाइंदो छे ये फोन दे गालाइंदो छे यो ई सजो डी फोन दे गालाइंदो हां सागर भाई हां अच्छी है व्लॉग में बस ना तो दिन चयो पे ना हल्ला हां वनी YouTube ते दिस ठीक है ओके जी यो चवंदो मुझे व्लॉग में आण तू चवंदो ही ना अच्छी है व्लॉग में बस अच्छी है अरे ही छा के वरी अमेरिकन सिस्टम एक न लाजिया अच्छी है ना व्लॉग में बस YouTube पे हां वनी दिस ओके कमेंट कजो सही ठीक है ओके बाहर मस्जिद में व्यंजन था बाहर मस्जिद में व्यंजन कल्ची पाणन हां देखा रिया नन के हां बस सब देखो व्यंजन पे पानी अरे ये मस्जिद में देखो इरा पा करे ये छापा करो हण हल्ला शू पे अगर शू रोनाल्डो वांगर हल्ला ये छा है अरे ये ख्याल कर गोडो ना भजी पवने यको ओ नाइस मुझे पानी जल्दी दे हां आजा अरे हां हेलीकॉप्टर लगा पिया ने वाह नहीं पैर दे पुत्र यार जानू है अरे टंकन भजन है रे खुदा के मन वेली पापा बेटा हिडी नहीं बेगन पापा यो गम बेगन ये बस हां ठीक है बस कंजे दो इनके एंजॉय करो ना ये बस सदा जोड़ मार है मेरा हां अच्छी ये याद ही है अच्छी हो रही है ये भी करे सजो नजारा दिखा रहा है शहर में की बरसात है मौसम वाले तू वाला तू बनी व्लॉग से सही है ना ओके ये बच्ची हो बाबा ने देखा तो सही है घर मोबाइल में बड़ा बड़ी पर मोबाइल लेकर ये भाई तू भी सही जरा खुश नो गडे लो तू बच्ची अस्सलाम वालेकुम सलाम जवाब कोनी नहीं वालेरन बानो कुछ है अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम खुश हो तबीयत ठीक है अपना तो वादी भली सलाह दे तो नाम ध्यान रखे डर अरे शो व्लॉग में बस तांगे पैसा मिल रहा सबने के व्लॉग कभी राजी अच्छी जो तांगे 100 लाइक करो सभी जना जो आ लिंक शेयर करे व्हाट्सएप पे स्टेटस लगाए जो ठीक है ओके करे वालो ई बारी चे कपड़ा चेंज करे है ना ये सुख चाहिए को घर में लगे तो कडिए न बरसाती मौसम में एंजॉय करे हां बरसाती जीवड़ा बस बोलो खत्म कर गाल पुछो कहां सब सोचना ना हर बोल पेंशन छला गुंडो पा तब पेंशन सब बन तो यार के मजबूरी काला पेंशन मुझे चढ़ी गुंती मैंने काला ये ट्राउजर है शर्ट पाइंदो ने चढ़ दी कोने मुझी शर्ट लास्ट टाइम पाते ही जरे फाड़ी दे मैंने ये छाती हाइट लेंदी कोने ये मजबूरी है बहरहाल 100 गाली एकड़ी गाल घर पची चुका हूं यो व्लॉग सही बाइंडर ता करियो जेकरे ता आगे व्लॉग में काब गाल जर अच्छी नथा चंदा बाकी असा जो सजो व्लॉग खूबसूरत होंदो सुठो होंदो या न 10% जे सुठो हो 10% जेकरे सुठो हो ताके वणियो तो चैनल सब्सक्राइब करियो लाइक करियो बाबा चैनल सब्सक्राइब करियो लव यू ऑल अल्लाह हाफिज कुछ आप करी पानी भरे घर तो खड़ी है हाँ लाइट वन कौन पानी भरे घर तो खड़ी है
चलिया इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।